गिरफ्तार न कियो त मां ॿिए ॾींहं ते 21 तारीख़ ते जैकमाबाद ॿेड़ी चौक ते पाण खे साड़ींदमि। जॾहिं गिरफ़्तार न थिया त उहो तव्हां पाण खे साड़ींदव? हा मां साड़ींदमि पाण खे। ना उनजो वासी अधिक पे जेको पुलिस जेको करे थी पैरों नहीं करे पुलिस ताउन करे थी जो न कियो पैरों नहीं पुलिस करे तो पैरों नहीं पहिरीं पुलिस कई पुलिस ताउन करे थी हाणे पुलिस नथो भला जवाबदारनि जे तरफ़ां तव्हांखे धमकियूं मिलनि थी पिया? हां अच्छा धमकी मिलनि था? घणो साईं घणो मिलंदो हा वा हा हिकिड़ो साल अच्छा हाणे तव्हां छा मुतालबो छा था चओ? और वञो त हर को खिले थो असांजे मथां जो एतिरनि जो गुनाह कयो अथई जा। जबर तव्हां छा चवणु चाहींदव इन सिलसिले में? साईं असां सो कानूनी कार्रवाई थिए पुलिस खे गिरफ़्तार करे पर पुलिस मूंखे लॻे थो सफ़ा बर्फ़ थी वियो थधो थी वियो पोइ ख़बर न अलाए कंहिं चवण ते आहे। असां इहो चऊं था सुभाणे पकिड़े हिननि खे ॿेड़ी पकिड़े अगरि ॿेड़ी ताईं असां 11 बजे ॿेड़ी चौक ते अचे असां पंहिंजी ज़ाल मुड़ुस पाण खे साड़ींदासीं। इन में धमकी बि न आहे असां को इहो फ्रॉड बि कान नथा कयूं। अच्छा असां अलाह पाक जो कसम खणूं था असां मुस्लमान आहियूं असांखे हाणे जीअण जो हक़ बि न आहे। जीअं ॿाहिरि निकिरूं था पूरो दुनिया खिले थो असांजे मथां। जीअं जबर ख़ुदकुशी हराम आहे। तव्हां मुहाॾो अटकायो जंहिं तव्हां सां कयो आहे तव्हां उन्हनि खे कैफ़ियत किरदार ते पहुचायो। सवाइ ॿियो को दगद न आहिनि साईं। ॿियो असां वटि तव्हांखे ख़बर आहे असांखे सिर्फ़ु मीडिया कयो आहे ॿियो केरु बि असांजे विच में न आयो आहे। असां ज़ाल मुड़ुसूं केरु पुछा करण बि न आयो आहे छा थियो छा न थियो। हर को खिलियो थो हर को वीडियो ठाहे थो असांजे मथां असांजे मतिलबु हेल्प केरु नथो करे। अच्छा इन खां असांखे ख़ुदकुशी हराम आहे फ़ैसिलो अलाह पाक जेको करे पोइ असांखे क़बूल असां ॿिए ॾींहुं पाण खे साड़ी गाॾी जे अंदरि लाग करे पाण ॿेड़ी चौक ते 21 तारीख़ ते 11 बजे ॿेड़ी चौक ते साड़ींदासीं। इन में असां ग़लति नथा चऊं न का अल्टीमेटम का पुलिस खां कंहिंखां का हुकूमत खां तव्हां मुतालबो कुझु कयो था? पुलिस गिरफ़्तार नथो करे न। पुलिस गिरफ़्तार करे असां पाण खे छो साड़ींदासीं इंसाफ़ मिले बसि। अच्छा अगरि जवाबदार गिरफ़्तार थिया त पोइ तव्हां पंहिंजो मुलतवी करे सघो था जेको चओ था? पोइ जीअं अदालत फ़ैसिलो करे जवाबदार गिरफ़्तार जी अदालत फ़ैसिलो करे। अच्छा जवाबदार गिरफ़्तार न थिया त तव्हां पाण खे साड़ींदव? जवाबदार गिरफ़्तार जेको मुख आहे जे हिन सां ज़ुल्म कयो आहे उहो गिरफ़्तार न आहे। उन छा नालो आहे हुनजो? हिकिड़ो जॻह जो मालिक आहे उन खे पुलिस वठी रखी आहे ऐं ॿिए खे मीडिया खे ॾेखारण वारे मां FIR कटियो आहे। मां साईं सारा जो हेल्प कयां थो पुलिस सिर्फ़ु हिकिड़ो पहिरों ॾींहुं इहो कमु कयो अथसि हिकिड़े जॻह जे मालिक खे सिर्फ़ु वठी आहे जो हुनजो ख़बर न आहे। मुख्य जवाबदार छा नालो आहे? खादिम हुसैन जखराणी। ठीकु अच्छा